Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कभी किसी सिटिंग प्राइम मिनिस्टर के ऑफिस के अंदर इस किस्म के घिनौने जराइम का इर्तिकाब नहीं हुआ। ये बहुत संगीन मामला है। मुस्लिम लीग नून इसको नहीं जाने देगी और आज जस्टिस काजी फाइज ईसा, उनकी वाइफ सरीना ईसा कटहरे में खड़ी थी। प्राइम मिनिस्टर हाउस में इस वक्त बैठा हुआ है, मुसल्लत है हम लोगों के सरों के ऊपर। उसकी साजिशों का मुकाबला करके उनको एक्सपोज किया। कोई जज जो है वो हक और इंसाफ पर चलने वाला है, उसको कटहरे में लाकर खड़ा कर दिया जाए, फैमिली की तजलील की जाए, उनको अदालतों में घसीटा जाए। इस रविश को ख़त्म करना, इसके ऊपर जुडिशल कमीशन बनाएं जो काजी फाइज ईसा साहब के केस में इमरान खान के ऊपर इल्ज़ामात लगे। किस तरह उस साजिश को प्राइम मिनिस्टर हाउस में बैठ के तैयार किया, झूठा रेफरेंस दायर किया और किस तरह से उनका पूरा करियर ख़राब करने की कोशिश की। सबसे बड़ी जिम्मेदारी इस वक्त अदलिया पर आयद होती। अदलिया खुद इसका नोटिस ले। जस्टिस काजी फाइज ईसा केस में वज़ीर आज़म ते लगायल इल्ज़ामनि जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ी वञे। नवाज़ लीग सुप्रीम कोर्ट खां अॻूणे DG FIA बशीर मेमण जे वज़ीर आज़म बाबति इंकशाफ़नि ते नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त तारीख़ में कॾहिं बि वज़ीर आज़म पंहिंजी ऑफिस में सुप्रीम कोर्ट जे जज ख़िलाफ़ साज़िश नाहे कई। ही संगीन मामिलो आहे। नवाज़ लीग हिन मामले खे वञणु न ॾींदी। सुप्रीम कोर्ट जी ज़िम्मेवारी आहे त मामले जो नोटिस वठे। हक़ ते बीहंदड़ जज ऐं संदसि कुटुंब खे अदालतुनि में गेलण वारी रिवायत बंदि थियणु घुरिजे। इदारनि जे सरबराहनि खे वज़ीर आज़म ऑफिस में घुराए चयो वियो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ख़िलाफ़ केस करियो। इदारनि खे सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। अवाम खे सम्झ में अची वियो त सिसिलियन माफ़िया केरु आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त पीपल्स पार्टी इस्तीफ़ाउनि में शामिलु थिए हा त हींअर ताईं हुकूमत हली वञे हा। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली सबबि मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो सूबनि में कणक जे इमदादी अघ में फ़र्क़ु आहे। पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे हारियुनि ते थींदड़ ज़ुल्म जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत परदेह मां 2750 रुपयनि में कणक घुराए थी, पर पंहिंजे मुल्क में कणक जो इमदादी अघु 1800 रुपया मुक़ररु नथी करे। सिंध हुकूमत कणक जो इमदादी अघु 2000 रुपया मुक़ररु करे आबादगारनि खे रिलीफ ॾिनो। पाकिस्तान में कोरोना सूरत हाल जो बदतरीन ॾींहुं वधीक 201 शहरनि दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान वधीक 5292 केसिस रिपोर्ट थिया। मुस्बत केसिस जी शरह तक़रीबन 11% रही। लाहौर में 70%, मुल्तान में 74%, मर्दान में 73% ऐं गुजरांवाला में 59% वेंटिलेटर्स भरिजी विया। कोरोना वायरस सबबि सभ खां वधीक मुतासिर शहरनि में लॉकडाउन जो मनसूबो 2 हफ़्तनि जो लॉकडाउन 2 या 3 मई खां लागू थींदो। NCOC लाॻापियल वज़ारतुनि ऐं इंतिज़ामिया खे ख़त लिखी छॾिया। ख़त में चयो वियो आहे त हैदराबाद, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, गुजरांवाला, बहावलपुर, चारसदा, मर्दान में भी लॉकडाउन लगाए सघिजे थो। कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ मुस्बत क़दम खणण जी हिदायत। पाकिस्तान में पहिरियों भेरो कोरोना खां बचाव लाइ 1 लख शहरनि जी वैक्सीनेशन। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर दावा कई आहे त गुज़िरियल ॾींहुं 1,17,852 शहरनि खे वैक्सीन लॻाई वई। हेल ताईं 21 लख माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे। 40 साल या उन खां वॾी उमिरि जा शहरी वैक्सीनेशन लाइ फ़ौरी तौर पाण खे रजिस्टर कराइनि। कराची में 3 महीननि दौरान 1% खां बि घटि शहरनि खे वैक्सीन लॻी सघी। सूबे जे ॿियनि शहरनि में सूरत हाल इन खां बि वधीक ख़राब। कराची में 51,000, हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में रुगो 13,000 शहरनि खे कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ लॻाया विया। सूबे में सिंगल डोज़ लॻाराईंदड़नि जो अंगु 1,59,000 आहे, जिन मां 1,20,000 शहरी कराची जा रहवासी आहिनि।
कराची जे सेंट्रल ज़िले जे 4 टाउन्स में 11 मई ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। गुलबर्ग टाउन, नॉर्थ कराची, लियाकताबाद ऐं नॉर्थ नाज़माबाद जा इलाइक़ा शामिल। मलीर जे गुलशन हदीद, एयरपोर्ट एरिया ऐं अस्करी मलीर कैंट वारनि इलाइक़नि में 10 मई ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो। कराची में 160 खां वधीक दुकान ऐं 4 रेस्टोरेंट्स सील। 24,000 खां वधीक ॾंढ लागू कयो वियो। जैकाबाद में बाबल जखराणी मालपीड़ी लॻाए छॾी। इंतिज़ामिया SOPs ते अमल कराइण में नाकाम। ख़बर पई आहे त नैब केसिस खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे ॿीहर उहिदा ॾिना पिया वञनि। कुझु ऑफिसर्स खे त उहिदनि तां हटायो बि नाहे वियो। सिंध हाई कोर्ट नैब सां VR ऐं प्ली बारगेन कंदड़ ऑफिसर्स खे जांच मुकमल थियण ताईं उहिदा ॾियण खां रोके छॾियो। अदालती हुक्म ते अमल दरामद लाइ चीफ सेक्रेटरी खे नोटिस जारी। अदालत रिमार्क्स ॾांहुं त ज़िम्मेवार ऑफिसर्स ख़िलाफ़ इल्तवा हेठि इंक्वायरीज़ जल्द मुकमल कयूं वञनि। अहिड़नि केसिस जो अदालतुनि ते ग़ैर मामूली बार विधो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन के PP अॻुवाण फरियाल तालपुर जी नाअहली बाबति केस ॿुधण खां रोके छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। सखर जी एहतसाब अदालत करप्शन केस में लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिसर्स समेत 19 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत 18 मई ते शाहिदनि खे तलब करे वरितो। जवाबदारनि ख़िलाफ़ 11 करोड़ 15 लख रुपयनि जो नैब रेफरेंस दाख़िल आहे। लाहौर हाई कोर्ट नून लीग MNA जावेद लतीफ़ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते IG पंजाब खां सुभाणे ताईं जवाब तलब करे वरितो। CIA पुलिस रियासत मुखालिफ़ बयान केस में जावेद लतीफ़ खे गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो। NA 249 ते नंढी चूंड सुभाणे थींदी। पोलिंग जो सामान पहुचाइण जो अमल शुरू। तक ते 3,39,591 वोटर्स हक़ इस्तेमालु कंदा। 276 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु। इलेक्शन कमीशन 92 पोलिंग स्टेशन्स खे हसास ऐं 184 खे इंतिहाई हसास करार ॾेई छॾियो। तक ते पीपल्स पार्टी जो कादर मंदो खेल, नून लीग जो मिफ्ता इस्माइल, PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल ऐं ॿिया उम्मीदवार मैदान ते लथल। गुज़िरियल ॾींहुं बल्दिया में PP ऐं PSP कारकुननि में छिकताण दौरान हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी थिया। ॿिन्ही पार्टीज़ तरफ़ां हिक ॿिए ते हमले जो इल्ज़ाम। पंगरियो वेझो पुराणी तकरार तां टाउन कमेटी खोसकी जो मुलाज़िम घरां सॾे क़त्ल। ॻोठ टारो ख़ान रिंद जो रहवासी 40 वरनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा वल्द अली ख़ान रिंद मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल आंदो। वारसनि जो चवणु आहे त असांजो ज़मीन तां तकरार हलंदड़ आहे। मुखालफ़नि ते शक आहे त उन्हनि भाउ खे क़त्ल कयो आहे। कोटड़ी जी रेलवे कॉलोनी में ॻोठाणे जो वण में टंगियल लाश। ॻोठ ख़ासखेली में 45 वरनि जे ग़ुलाम मुर्तज़ा ख़ासखेली जो लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त मुर्तज़ा आपघात कयो आहे। कारण मालूम न थी सघिया आहे। ऐं कोरोना वायरस जी टीं लहर भारत में तबाही मचाए छॾी। वधीक 3,63,000 नवां मरीज़ साम्हूं अची विया। 24 कलाकनि दौरान 3,285 मरीज़नि दम ॾेई छॾियो। स्विट्ज़रलैंड भारत खे हाई रिस्क मुल्कनि जी फ़हरिस्त में शामिल करे छॾियो। बेल्जियम, फिलीपींस ऐं ऑस्ट्रेलिया उॾामनि ते पाबंदी लॻाए छॾी। सिहत जे आलमी इदारे WHO जो चवणु आहे त भारत में पकड़ियल कोरोना जो क़िस्म 17 मुल्कनि में फैलिजी चुको आहे। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीद शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था इन ब्रेक।